दादा हरी हाँ बोले बोले सीधो तेल नौ एक मोटी आया मुल्तान मु चंगी तरह बोला चंगी तरह वो सीधो तेल बोली भी समझंदो कर मां मालिक आ तुंहिंजो सीधो अस्सलाम वालेकुम अस्सलाम साईं कड़ा हाल बाबा लाइट लगाते हैं। अरे भी पोइ वाह होती त किरी न पाए भोला सीधो थी साईं मां भोलो वठी आयो हां मोली साहब साईं मुल्तान है भोलो आ बाबा हां मुल्तान है भोलो आ वडो शौक उधारियो दा बाकायदे असली हाणे शौक पिया भोले जो वडे नस्ल जो आहे बाकायदे असली सुठो आ चंगी तरह अरे भोला इते सिधो थी पी कंट्रोल तेरा में साईं। अचे तो साईं कंट्रोल में अचे थो ॻाल्हाइण मुंहिंजो सम्झे थो बाकायदे असली ए मोली साहब थोरो जीअं मां चवां हूअं ई करे थो थोरो सबक दियो सिखा हे नओं आहे न बाबा नओं आहे इन करे आस्ते आस्ते सेट थी विंदो मना आस्ते सेटअप में थी वेंदो हल न कर ईअं आस्ते सिधो आस्ते थी। सीखी विंदो से हा बाकायदे हली हाणे हेॾे हल सिधो ये भोलो अच्छा है अभी भी ये पानी पीने शायद ये भोलो मारो यार वॾो बाकायदे असली माना पेट बारो आ जेको माना उन लगे बुख लगे पाण माना चवंदा हाँ बस सिधो ॾाढो डिंगो आहे मोली साहब वो नओं आहे न जेसि ताईं सेटअप में अचे नओं आहे हां ॾाढो अचे त न घुटो त अचण रोहे में को लख रुपयो भरी आयो आहे भोले ते वडो शौक वीआईपी जो दा सिधो थी हेॾे सिधो धकु न हणंदो माए सिधो थी हल हेॾे मां तोखे घुमाइण आयो तूं वरी वत माण्हुनि खे विढ़ंदो मारींदो ऐं छा सिस्टम आहे तुंहिंजो हा हिते हाणे आराम कर बि शाम आहे थोरी बाबा न कंदो जानी ये मुंहिंजो पंहिंजो हिरियल आहे बाक़ाइदा सुठो आहे वठी आयो हेॾा पैसा भरे हाली त थोरो साहु पटरायांसि वेहे नओं आहे चङी तरह आराम कर हाली चंपल बि हलाए काॾे में जी हली वई तो भोले जे करे ही भिंडियूं आहिनि वाङण आहिनि पर भाई अंब मथां हिते ज़्यानी कई थी छा हा ईअं सुधुर थोरो हली त हाणे हीअं चक्कर हणाए चई हली साहु पटी हाणे खूह ॾेखारियो खूह ते घुमायो हे खूह आहे खूह अञा त किरी पए टपो ॾिनो हा सिधो थी जाए त मथां अंदरि खूह में न हलियो वञे इन में पानी न ईंदो आहे पानी भोला न ईंदो आहे ख़्याल कजाए मोली साहब किरी न पए अरे सिधो थी अबा किरियो बि त वरी ॿिया वठी ईंदासीं भोला खोड़ हलो हाणे शाम ते वेठे पाणी पीतोई भोलो आहे मश्किरी आहे हल बाबा हल डिंगन जो चौंक आहे बाकायदे असली सिधो थी चङी तरह सुकून सां वेह बुआ सुकून सां विहारे दे साई पटियो हा वे वाली साह पटियूं वे मोली साहब वरी आ उमजन टाक लगी पई आहे वे मोली साहब वे सुकून सां हा ही दा भोलो अमा लख रुपए दे वठी आयो डॉक्टर साहब छॾे ॾे साहब हा थोरो अलहमदुलिल्लाह ॾाढो भलो आहे बाकायदा जीअं मां चवां थो उअं ई थिए थो हां नहीं आहे बि नओं ॿियो ॾींहुं त वठी आयो आहियां वाह हा इहा थोरी सनी थोरी खेचल कंदो आहे छा माण्हुनि सां सही थी वेंदो हा नहीं आहे बाक़ी भलो भलो आहे सफ़ा छट दोस्त आहे दोस्त आहे असांजो न कंदो कर वे सिधो थी वरी हिन ते चढ़ंदे हा साहब काॾे वेंदो हिते घुमे अब हिरियल बि आहे पर भाव बि थिए थो नओं आयो आहे न न मथां किथे कंहिंजो फसल भले घुमे फिरे नुक़सान न सही आहे हली वे हिते असां बि इंतज़ार कंदा वेहूं था झटि सवा ॿियो ख़ैर मोली साहब अलहमदुलिल्लाह ख़ैर लॻो पियो आहे दुआ आहे तव्हांजी ईअं न कर भला वे बसि करे काॾे विया मोली साहब हेॾो आया साईं हीअं आयासीं घुमंदा मां चयो भोले खे थोरो सैर सफ़र करायासीं सुठी ॻाल्हि आहे बनी ते ईद जी सीज़न हणंदासीं मथां ईद आहे हा हुनजे करे बि इहो भोलो वठी आयो आहियां हेॾे होॾे वठी वेंदासीं उहो सेखारे टैलेंट सेखारे मज़ो वठे उहो टैलेंट अथसि बि कुझु सेखारींदासीं बि हा
आओ ही सेखारे इसको हाँ ये माना सफाई वफाई भी कंदो थी बाकायदा असली जबरदस्त हाँ ये बा जुआ भी कढाई दो ये बच्चे को तुझे कम जो है मुझे वडे कमायो आ सही हां बाकी हेने भी जुआ कढड़िया भला हेने दोस्त बा जयूं चंगी तरह मता वार पटे कढेस चंगी तरह हां बस हाल बस करी वे हाने हाँ बियो साईं खेरा खुश आयो ता केर ता भला इते कीअं वेठा आहियो ता पंहिंजी ये ज़मीन ते फसल वेठा पंहिंजी आहियो? बनी ते मज़ो वठंदा आहियूं ईंदा आहियूं मंझंदि हाँ, सुकून हूंदो आहे फसल अच्छा सही सही भला इहा साईं तव्हांजी पंहिंजी ज़मीन आहे मां हाँ, पंहिंजो भोलो भला। वठी आयो आहियां भलो भलो हाँ, इलाही रोज़गार महिरबानी थींदो ना। जेसिताईं टैलेंट थी वेंदो सिखी हाँ वेंदो हुन में सिखी वॾा वियो आहे, कुझु सिखी वियो हा आहे हाँ कंट्रोल में हुजे न माण्हू हाँ मोदी साहब जी साईं अलाए हेॾे बनी ॾे वियो अथव ॾिसो त थोरो ॾिसूं था यानी न करे वञो वञो त हाँ, हे बा ज़मीन में काहे पियो थी अंदरि ये वॾो ध्यानु थी न हूंदो आहे जेसिताईं सेटअप में अचे अरे बुलाए ॾे काॾे वियो आहे अंदरि फसल में हेॾे निकिरी आ हेॾ 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 पढ़ाई जानी न कर पढ़ाई जानी न कर भला हल हल सिधो थी हल हल हेॾ हे पासे हल हल सिधो थी हल मां तोखे छॾियमि त तूं साह पटे या तूं वटि ध्यानु कंदो हाणे वठी वञे जानी थो करे हाँ। सफ़ा फसल तो नुक़सान करे कढेस हल भाई वठी था वञो बाबा हाँ कढेस कढेस वठी था वञो बाबा हल 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 कढेस कढेस मोदी साहब नुक़सान थो हल बाबा, हल। कढेस हल 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 अरे छुट्टा थी पिया बोलो हल 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 सुकून में हल 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 हल